अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार माया राजालता हवासी तव्हांखे हिकु ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मेड़ मां ॿ नौजवान अगवा थी विया आहिनि। बदमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त दादू में वधंदड़ बदमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। मेड़ मां ॿ नौजवान जेके आहिनि उहे अगवा थी विया आहिनि। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त पुलिस जो हथ जेको आहे तकरार ॾियण लाइ केस दाख़िल न कयो आहे। मेड़ जा ॿ नौजवान औरताणी आवाज़ में हिरकजी अगवा थिया आहिनि। हिन सिलसिले में वधीक राब्तो कयो आहे असां सिंधी बुटड़ा जे सहाफ़ी आजिज़ सिंधी खां, त हुनजो छा चवणु। आजिज़, असांखे आगाह कजो हिन मामले ते। राजालता जीअं त मेहर अयाज़ कॉलोनी जा ॿ नौजवान आहिनि, सज्जाद अली वलद लियाकत सोलंकी ऐं दीदार अली वलद यूनस सोलंकी, जेके 4 ॾींहं अॻु औरताणी आवाज़ ते हिरकजी सखर लाइ रवाना थिया उन्हनि सां मिलण लाइ, जेके लापता थी विया हुआ। ऐं राति मालिकनि ॾे काल आई हुई त अव्हांजा पुट असांजा महिमान आहिनि ऐं असां वटि असां हिननि खे अगवा कयो आहे ऐं अवी 20 लख भुंग भरे खेनि आज़ादु कराए वञो। हिननि जा वालदेन मिसकीन मज़दूरी कंदड़ आहिनि, जने मुतालबो कयो आहे त कानून लागू कंदड़ इदारा हरकत में अचनि ऐं असांजा अगवा थियल नौजवान बाज़ियाब कराए ऐं हिन गिरोह खे कानून जे कटहरे में आंदो वञे। ऐं वधीक हिननि जो चवणु आहे त असांखे का बि ख़बर न आहे ऐं ज़रियनि मां इहो मालूम थियो आहे त छोकिरा औरताणी आवाज़ ते हिरकजी जेके उन्हनि औरतुनि सां मिलण लाइ सखर रवाना थिया हुआ, जेके लाड़काणे ऐं सखर जे विच में लापता हुया। जंहिंजी राति काल आई मालिकनि ॾे त तव्हांजा पुट अगवा थी विया आहिनि ऐं हिननि जा वालदेन मज़दूरी कंदड़ आहिनि। हिननि SSP दादू, SSP सखर ऐं SSP लाड़काणे खां इहो ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खां इहो मुतालबो कयो आहे त असांजा नौजवान बाज़ियाब कराए ऐं इन गिरोह खे कानून जे कटहरे में आंदो वञे। जी आजिज़, असांखे इहो ॿुधाईंदा हलो त छा इन्हनि नौजवाननि जे वारसनि पारां केस दाख़िल करायो वियो आहे? राजा, केस त अञा दाख़िल न थी सघियो आहे, छो त ही नौजवान रस्ते मां लापता थी विया आहिनि। हाणे ॾिसिजे त केस हिननि जो लाड़काणे दाख़िल थो थिए या मेहर में दाख़िल थो थिए। बहरहाल आख़िरी तलान ताईं हिन वाक़े जो को बि किथे केस दाख़िल न थी सघंदो आहे। वॾी महिरबानी आजिज़, तव्हां असांखे आगाह कयो। नाज़रीन, तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त मेड़ वासी जेके 2 नौजवान आहिनि उहे औरताणी आवाज़ में हिरकजी लाड़काणे ऐं सखर जी हद में गुम थी विया आहिनि। वारसनि खे इन जो इतला मिलियो त जेके ही नौजवान आहिनि इहे असां वटि पहुता आहिनि ऐं हिननि खे अगवा कयो आहे। 20 लख भुंग जी घुर कई वई आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त मेड़ जा रहवासी नौजवान आहिनि जेके औरताणी आवाज़ में हिरकजी लाड़काणे ऐं सखर जी हद में जेको आहे अगवा थी विया आहिनि।